भारत तरफ़ां सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ते पाकिस्तान बाक़ायदा सिफ़ारती ज़रियनि खां नोटिस वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ते क़ानूनी ऐं आइनी मुशावरत खां पोइ परॾेही वज़ारत, आबी वसीलनि वारी वज़ारत ऐं क़ानून वारी वज़ारत तरफ़ां शुरूआती होमवर्क मुकमल कयो वियो आहे। सिफ़ारती ज़रियनि खां नोटिस में मुआहिदे जी मुअत्तली जा पक्का सबब तलब कया वेंदा। सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ख़िलाफ़ आलमी फ़ोरम ते सख़्त एहतिजाज रिकॉर्ड कराइण ते बि गौर कयो पियो वञे, जंहिं में भारत जे आबी जारियत खे बहितर अंदाज़ में दुनिया जे साम्हूं आंदो वेंदो। इन क़दमनि जो मक़सदु पाकिस्तान जे मौक़िफ़ खे क़ानूनी ऐं इख़लाक़ी जवाज़ ॾियणु आहे। पाकिस्तान सिंतास मुआहिदे ते क़ानूनी सबक़त रखे थो। उमीद आहे त भारत खे जल्द पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणी पवंदी। ज़रियनि जो चवणु आहे त समूरा फ़ैसिला हुकूमत ऐं काबीना जी मंज़ूरी खां पोइ खंया वेंदा। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंतास मुआहिदे ते हिंदुस्तान खे नोटिस ॾियण जो बाक़ायदा फ़ैसिलो कयो आहे ऐं मुआहिदे जी मुअत्तली जा पक्का सबब तलब करण जो पिणु फ़ैसिलो कयो आहे। भारत तरफ़ां सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ते पाकिस्तान सिफ़ारती ज़रियनि खां नोटिस वठण जो फ़ैसिलो कंदे सिंतास मुआहिदे जी मुअत्तली ते क़ानूनी ऐं आइनी मुशावरत खां पोइ परॾेही वज़ारत, आबी वसीलनि वारी वज़ारत ऐं क़ानून वारी वज़ारत तरफ़ां शुरूआती होमवर्क कयो वियो आहे। सिफ़ारती ज़रियनि खां नोटिस में मुअत्तली जा पक्का सबब तलब कया वेंदा।